आगा क्यों माखे अहमदपुर में गोठ कोड मेत्रो में 40 ॾींहं अॻु पुरस्कार नमूने गुम थी वियल नींगर हफ़ीज़ुल्ला मंगी हथ अची वियो आहे। हम ख़बर आहे मां पहुचाई पिया नींगर हफ़ीज़ुल्ला मंगी दरगाह लोंग फ़कीर वटां हथ आयो आहे, जॾहिं त पंहिंजी मदद पाण त हिते ॻोल्हा खां पोइ पुट दरगाह लोंग फ़कीर तां मिलियो आहे। वालिद जो चवणु आहे त पुट जे दिमाग़ ते धकु लॻल आहे जेको सही नमूने ॿुधाए नथो सघे। हम ख़बर आहे मां पहुचाई पिया अहमदपुर में गोठ कोड मेत्रो में 40 ॾींहं अॻु पुरस्कार नमूने गुम थी वियल नींगर हफ़ीज़ुल्ला मंगी हथ अची वियो आहे। इन जा अपडेट्स वठंदासीं अहमदपुर में अब्दुल रज़ाक कलोड़ो खां। अब्दुल रज़ाक, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, अहमदपुर में 40 ॾींहं पुरस्कार नमूने गुम थी वियल नींगर वातन जाता थी वियो आहे, जंहिं करे वातन में ख़ुशीअ वारी जेका लहर आहे असांजे ॻोठ कोड मेत्रो में 40 ॾींहं पुरस्कार नमूने गुम थी वियल नींगर 12 साला हफ़ीज़ुल्ला आहे पुट न्यास मंगी शादी शहीद दरगाह लोंग न्याज़ुल मंगी राब्तो करण ॿुधायो त दरगाह लोंग फ़कीर तां हथ अची वियो आहे, जंहिंजी पंहिंजी मदद पाण ॻोल्हा कई आहे। हुन ॿुधायो त पुट खे दिमाग़ में धकु लॻल आहे, जंहिं करे हू सही नमूने गुम थी विया बाबति नथो ॿुधाए सघे, पर पुट जे हथ अचण ते ठीक है अब्दुल रज़ाक, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।